न्यूज़ मां शेयर कंदा हलूं। आम चूंडूं मुलतवी कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे 17 दरख़्वास्तूं वसूल थियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन पारां आम चूंडूं मुलतवी करण जूं दरख़्वास्तूं ॿुधण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां सुभाणे दरख़्वास्तूं ॿुधण जो इम्कान आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ मां शेयर कंदा हलूं। आम चूंडूं मुलतवी कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे 17 दरख़्वास्तूं वसूल थियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन पारां आम चूंडूं मुलतवी करण जूं दरख़्वास्तूं ॿुधण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां सुभाणे दरख़्वास्तूं ॿुधण जो इम्कान आहे। ब्रेकिंग न्यूज़ मां शेयर कंदा हलूं। आम चूंडूं मुलतवी कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे 17 दरख़्वास्तूं वसूल थियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन पारां आम चूंडूं मुलतवी करण जूं दरख़्वास्तूं ॿुधण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां सुभाणे दरख़्वास्तूं ॿुधण जो इम्कान आहे। ब्रेकिंग न्यूज़ मां शेयर कंदा हलूं। ही वॾी ख़बर आहे। अहम ख़बर मां शेयर कंदा हलूं। आम चूंडूं मुलतवी कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे 17 दरख़्वास्तूं वसूल थियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन पारां आम चूंडूं मुलतवी करण जूं दरख़्वास्तूं ॿुधण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां सुभाणे दरख़्वास्तूं ॿुधण जो इम्कान आहे। ही अहम ख़बर आहे जेका मांखे ॿुधाए रहिया आहियूं। आम चूंडूं मुलतवी कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे 17 दरख़्वास्तूं वसूल थियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन पारां आम चूंडूं मुलतवी करण जूं दरख़्वास्तूं ॿुधण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां सुभाणे दरख़्वास्तूं ॿुधण जो इम्कान आहे। ख़बर मां शेयर कंदा हलूं। आम चूंडूं मुलतवी कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे 17 दरख़्वास्तूं वसूल थियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन पारां आम चूंडूं मुलतवी करण जूं दरख़्वास्तूं ॿुधण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां सुभाणे दरख़्वास्तूं ॿुधण जो इम्कान आहे।